नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे कपरो में ख़बर ॾींदा हलूं त कपरो लॻ काणी राॼड़ में सूफी शाइर हज़रत मंठार फक़ीर जो 86 सालियाने उर्स मुबारक 2 ॾींहंनि वारी तकरीबूं पंहिंजी पुॼाणी हिते पहुतियूं आहिनि। सालियाने उर्स मुबारक जे इफ़्तिताह सरवरी जमायत जे रूहानी पेशवा मखदूम जमील ज़मा दरगाह मंठार फ़क़ीर ते चादर चाढ़े ऐं मच ॿारे कयो। इन मौक़े ते अॻवान जो चवण त हज़रत मंठार फ़क़ीर हिकु सुठो शाइर ऐं दरवेश हो ऐं दरवेशनि जी दरगाहनि ते हर सूरत में मेला लगण घुर्जनि जंहिंसां रूह खे सुकून मिलंदो आहे। उर्स मुबारक जे मौक़े ते राॻियुनि पारां सूफियाणा राग रंग जी महफ़िल पिणु कई वई, जंहिंमें फ़क़ीर बरकत जमाल प्रेम सागर नंढो भागचंद ऐं ॿियनि सूफियाणा कलाम ॻाए महफ़िल में वेठल माण्हुनि ते वजद तारी करे छॾी। केर मंठा सां जेको शाइर आहे त वारे गोल वजूद खे त तो में ॿोले केर मंझी तीर्थ तकियो तो परे पाव म पेर अल इंसान सिर वनासर हो जंहिंमें फंद न पेर सिगी लहज सवेर त अलॻि तो ई खे उॾड़ो। दरवेशन फ़क़ीरनि पहिरियों पंहिंजे पाण खां हुन जंग कई आहे ऐं पोइ आवाम खे हमेशह उन्हनि इंसान जो दर्स ॾिनो आहे। अॼु ही मेला जेके आहिनि, जेके माण्हू अचनि था ॿुधनि था, हुन में रूहानी सुकून मिले थो ऐं इंसान जो दर्स हले थो ऐं भाईचारे मोहबत। अॼु नफ़्सा नफ़्स जे दौर में हिकिड़ो सुठो पैगाम मिले थो, माण्हू ॿुधनि था, ख़ुशि था थियनि ऐं हक़ीक़त में इहो आहे त को बि माण्हू पाण में अफ़रा तफ़री न करे, मोहबत रखे, प्यार करे, इहो दर्स आहे दर्शन जो बि हले थो। इहो हिकिड़ो दर्शन जो रंग आहे, रूहानी जो रिश्तो अहिड़ो आहे जॾहिं माण्हू रूहानी को कलाम ॻाए थो दर्शन जो, उनमें अहिड़ो असरु हूंदो आहे सो अॼुकल्ह माण्हू जेको आहे झुमींदो आहे, छुटींदो आहे। मूं त बाबा सां गॾु अमेरिका 2 दफ़ा ॻायो आहे, लंडन, जर्मन, हाईलैंड, बेल्जियम, इन्हनि मुल्कनि में मूं परफॉर्मेंस कयो आहे फ़क़ीर बाबा सां गॾु। ऐं हूअं त पूरी पाकिस्तान में हर जॻह ते ॻायो आहे। माशाअल्लाह हीअ ॾाढी सुठी मोट आहे, इन सूफ़ियाना अंदाज़ खे माण्हू ॿुधनि था। अच्छा सही इहा ॻाल्हि इहा आहे त मंठार फ़क़ीर ते जेको सुकून आहे उहो तक़रीबन कंहिं हर दरगाह ते कोन्हे। हिते राग जेको डिसिप्लिन आहे, ॿुधणु आहे, अदब आहे, आदाब आहे, इहो जेको हर जॻह महफ़िलूं हर जॻह थियनि थियूं, पर हिते जेको आहे डिसिप्लिन वधीक आहे। जी माण्हू तक़रीबन खे ॿुधनि पिया ऐं माण्हुनि खे हक़ीक़त तस्लीम कंदा। हिन में जेको बि दर्स आहे सो हक़ीक़त जो आहे, हिन में अफ़रा तफ़री आहे, कोन सुकून आहे, मोहबत, प्यार, अमन जो मैसेज आहे। दरगाह ते हुनखे रूही सुकून मिले थो, भाईचारो मिले थो, प्यार अमन मिले थो। ऐं अॼु पहिरियों दफ़ो कोन आयो आहियां दरगाह ते। तक़रीबन 1982-81 खां वठी पंहिंजे चाचे ऐं उस्ताद मरहूम मिस्री फ़क़ीर जेको सिंध जो हिकिड़ो वॾो नालो ऐं मखदूम मोहम्मद ज़मान तालुर मौला साईं जन जो ख़ासि फ़नकार भाइटियो बि आया, शागिर्द बि आया। उन टाइम खां वठी हिन वक़्त ते इंशाअल्लाह को मेलो न गुसायो आहे। उनजो सबबु इहो त हिते एॾो रूहानी सुकून ईंदो आहे ऐं हिन दरगाह जा जेके फ़क़ीर थी गुज़रिया आहिनि, फ़क़ीर वली बेग साईं खां वठी फ़क़ीर वली मोहम्मद साईं जेके हिन वक़्त जे मौजूदा गादी नशीन जा वालिद साहिबु आहे, या फ़क़ीर मोहम्मद बेग ज़ामिन साईं आहिनि, हिकिड़ो एॾो सुहिणो रंग रचायो अथनि हिन में अदाब जो हिसाब किताब ऐं उन सां गॾु ॿुधणु सिरलाइप मंठा साईं जी काफ़ी त सुभान अल्लाह जेका मुंहिंजे चाचा जे आवाज़ में मूं वेठे वणजारा पग जोड़े पंधु पिया सुबुह जो रोज़ु वॼंदी आहे, जेके सॼी सिंध उन मां मुस्तफ़ीद थींदी आहे ऐं मंठार फ़क़ीर दरगाह जहिड़ो रंग शायदि किथे को हुजे। अहमियत त सभिनी शाइरनि खे आहे, लतीफ़ साईं आहे, ॿिया बि शाइर आहिनि, पर मूं घणे में घणो मखदूम साहिब जन खे ॻायो आहे, मखदूम मोहम्मद ज़मान तालुर मौला, मखदूम मोहम्मद अमीन फ़हीम साईं जन, मखदूम जमील ज़मा साईं जन ऐं मंठार फ़क़ीर ऐं ॿिया वग़ैरह वग़ैरह जेके सुठा शाइर आहिनि उन्हनि जी शाइरी ॻाई आहे। माण्हू तक़रीबन हर जाइ ते मुख़्तलिफ़ वर्गर कलामनि जूं फरमाइशूं कंदा आहिनि, पर असां पंहिंजी इहा शइ न छॾी आहे, जंहिंजे करे शायदि घटि बि वेंदा हुजूं प्रोग्रामनि ते, पर सुठी शाइरी, बाअदब शाइरी मंठार फ़क़ीर साईं थियो या अहिड़ा ॿिया कई सूफ़ी मिस्री शाह आहे, मोहम्मद फ़क़ीर खटियाण आहे,
हुसैन भाई ख़ादिम आहे, जेके सुठा ताजुर्बे नालेवार शाइर ऐं बहितरीनु शाइर, उन्हनि जी असां हुनखे हमेशह अहमियत ॾिनी आहे, वरकर करे ॻायो न आहे। सूफ़ियुनि जो दर्स सुभाणे अलाह इंसानियत जेकॾहिं आहे त हिते ॻोल्हिजे, छो त सूफ़ी हर इंसान में अलाह जी कान का सिफ़त ॻोल्हींदा आहिनि। उहे सम्झंदा आहिनि त हर इंसान में कान का अलाह जी मिसाल कंहिं रहम करणु, अदब करणु, अख़लाक वारी ॻाल्हि, इहे सभु सूफ़ी अज़म जा हिकिड़ा पाया अथव। पहिरें सभिनी खे हक़ मौजूदु हज़रत मंठार फ़क़ीर रहमतुल्लाह अलैह जो 86 उर्स मुबारक आहे ऐं असां तक़रीबन मूंखे हिते 6-7 साल थी विया आहिनि। मां हर मेलो ॾिहाड़ो जेको फ़क़ीर साईं जो हूंदो आहे उन तक़रीबन साल में 5-6 दफ़ा हिते माना ड्यूटियूं लॻंदियूं आहिनि मेलनि में। उन खां अलावा बि काफ़ी दफ़ा अचणु थींदो आहे। ऐं हीअ दरगाह जेका आहे सूफ़ियुनि जी दरगाह आहे, हिते सूफ़ियुनि जो प्यार मोहबत अमन भाईचारे जो मैसेज मिलंदो आहे हितां ई। ऐं इहे दरगाहनि जे तां माण्हू खे तसव्वुफ़ जी ख़बर पवंदी आहे, इंसानियत जो प्रचार थींदो आहे। इहे दरगाहनि जेके हिन सां प्यार हिते जो माहौल सफ़ा चेंज आहे। हिते जो मेलो जेको साईं मंठार साईं जो आहे, जो वॾो तरीक़ेकार सां महफ़िल थींदी आहे। बाक़ी ॿियनि महफ़िल में दरगाहुनि में अलॻि अलॻि सिस्टम आहिनि। हिते जो जेको सिस्टम आहे तमामु अलॻि चेंज आहे काफ़ी। सूफ़ियाणे कलाम में मैसेज जो आहे त इंसानियत जो, हक़ सच जो, अलाह सां मिलण जो, फ़क़ीरनि सां इंसानियत जो तबीअत जी ख़बर पए थी ऐं सुठी राह मिले थी। ऐं सूफ़ी त हींअर तमामु आम थी वियो आहे। तक़रीबन तव्हां ॾिसो पिया हींअर काफ़ी जिथे किथे महफ़िलनि में दरगाहनि में न त सूफ़ी राह खे ॿुधो घटि वेंदो हूंदो, हाणे त तक़रीबन आम थी वियो आहे, काफ़ी जिथे किथे आम थी वियो आहे। सूफ़ियुनि में त काफ़ी मैसेज वञनि था। हक़ीक़ी शाइरी आहे, हमोस्ती शाइरी आहे, इन प्यार मोहबत पैगाम आहे, मिजाज़ आहे ऐं मिजाज़ ई हक़ीक़ी के मिजाज़ मां ई हक़ीक़ी इश्क थींदो आहे। उन खां पोइ मंज़िल बाबा जी मंठार साईं जिन जो मिजाज़ी इश्क हुयो शुरू में, उन खां पोइ हक़ीक़ी ते पहुता उन हिसाब सां। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विज़िट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।